असांजो मुल्क, असांजो मुल्क। असांजे मुल्क जो नालो पाकिस्तान आहे। असांजे मुल्क जो नालो पाकिस्तान आहे। असांजे मुल्क में 4 सूबा आहिनि। असांजे मुल्क में 4 सूबा आहिनि। हर सूबे जी पंहिंजी सूबाई ॿोली आहे। हर सूबे जी पंहिंजी सूबाई ॿोली आहे। सूबनि जा नाला ही आहिनि सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा। सूबनि जा नाला ही आहिनि सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा। असांजो मुल्क 14 अगस्त 1947 ते क़ाइमु थियो। असांजो मुल्क 14 अगस्त 1947 ते क़ाइमु थियो।